मलीर में कोमिशारा खां 7 किलोमीटर अंदर गगर जी बहराड़ी में कायम इब्राहिम जोखियो ॻोठ में समाजी तंज़ीम हैंड्स पारां सोलर सिस्टम ऐं पाणी जो प्लांट लगायो वियो। रिपोर्ट कर रहा है मंजूर सोलंकी। क़ौमी शहरा खां 7 किलोमीटर अंदर गगर जी बेराड़ी में कायम 100 सालन खां क़दीम ॻोठ इब्राहिम जोखियो बुनियादी सहूलतुनि गैस पानी बिजली अस्पताल रोड रस्तनि खां महरूम। मलीर जे समाजी भलाई वारी तंज़ीम हैंड्स पारां ॻोठ में सोलर सिस्टम ऐं पाणी जो प्लांट लगायो वियो। इन हवाले सां हैंड्स जे खलील वाडेलो मोज़दन अब्दुल क़यूम मक़बूल जोखियो उमर जोखियो खमीसो जोखियो गुलज़रीन जोखियो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त असांजे ॻोठ में पानी बिजली डिस्पेंसरी स्कूल समेत का बि सहूलत मुयसर न आहे। इहो फ़ैसिलो कयो त कंहिं अहिड़े ॻोठ खे असीं मुंतख़ब करियूं जंहिं ॻोठ में असीं एग्रीकल्चर लाइवलीहुड एजुकेशन ऐं मुख़्तलिफ़ शयुनि ते कमु करणु शुरू करियूं। छाकाणि जो असांखे थोरी घणी फंडिंग तुर्किश ऑर्गेनाइजेशन टिका जे तरफ़ां थियल हुई त पोइ असां इन ॻोल्हींदे जेका बि ॻोठ हुआ उन में अची हिन ॻोठ खे मुंतख़ब कयोसीं। ॿ टे सबब आहे। हिकिड़ो सबब त हिते गुरबत हुई। हिकिड़ो ॿी जेकी मसइलो हो त हिते असीं जेकॾहिं मुस्तक़बिल में कमु करणु चाहियूं त लाइफ स्टॉक ते कमु करे सघूं था एग्रीकल्चर ते कमु करे सघूं था। त असां इहे ॿ टे शयूं मद्देनज़र रखी हिन ॻोठ में आयासीं। असां हिते जेकी बि घर आहिनि उन सभिनी खे सोलराइज़ कई हुई। उन्हनि में इहो सिस्टम लॻल त बाक़ाइदे इनखे बैटरी सिस्टम ॾिनो वियो जंहिंजे करे हू राति जो अंदरि बि रोशनी वग़ैरह खे इस्तेमालु करे सघनि था। मसला रोड कोन्हे पर हींअर तुर्किया ने असांजी वॾी महिरबानी जो असांखे बिजली सोलर ॾिनऊं ऐं पाणी बि ॾिनऊं। ॿी असांखे तकलीफ़ कोन्हे रोड जी तकलीफ़ ऐं स्कूल जी बि असांखे तकलीफ़ कोन्हे। महिरबानियूं असांखे सोलर प्लेट ॾिनो आहे सम्झे पाणी बि मिलियो आहे असांखे रोड जी असांखे तकलीफ़ आहे सम्झे ॿियो अस्पताल जी असांखे तकलीफ़ आहे रोड असांजा न आहे। माना अस्पताल खपे असांखे रोड बि खपे। तुर्किया रे हिन जी महिरबानी असांखे पाणी बिजली ॾिनई हिन खां सुठी हाणे हिन खां पहिरीं कुझु बि कोन थियो। असां अस्पताल ऐं पाणीअ जी तकलीफ़ आहे रोड बि असांजी सही न आहे अस्पताल बि न आहे। डिलीवरी मसइलो इहो थिए थो हुन में परेशानी असांखे थिए थी। हिकिड़ो मास्तर आहे ईंदो आहे इलाही ॿार आहियूं पूरी कोन थी थिए रोड रस्तो ख़राबु आहे डॉक्टर अस्पताल कोन्हे ते रोड रस्ता ख़राबु लॻो बि आहे। हिननि चयो त चूंडियल नुमाइंदा वोट वठण खां पोइ गाइब थी वेंदा आहिनि। ॻोठ जा मसइला रोड डिस्पेंसरी स्कूल पीअण जो पाणी गैस ऐं ॿिया मसइला हल न थी सघिया आहिनि। हिननि चयो त असीं मालवंद आहियूं ॿनी ॿारो ऐं माल चारे पंहिंजो गुज़र सफ़र कंदा आहियूं। हिननि चयो त चूंडियल नुमाइंदा ऐं सिंध हुकूमत असांजे ॻोठ जा मसइला हल करे। कैमरामैन अब्दुल लतीफ़ बुगियो सां गॾु मंजूर सोलंकी आवाज़ TV गॾा।